वे पासे के अहम खबर ॾींदा आलू मोरो मां जिते गुज़िरियल ॾींहुं क़ौमी शाहराह ते मला बिरादरी पारां लगायल धरणे जो 70 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। मला बिरादरी जे माण्हुनि ते दहशतगर्दी एक्ट तहत FIR दाख़िल कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं मला बिरादरी पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ लगायल धरणे सबबि क़ौमी शाहराह बंद थी वियो हो। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया। मोरो में गुज़िरियल ॾींहुं क़ौमी शाहराह ते मला बिरादरी पारां लगायल धरणे जो 70 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। मला बिरादरी जे माण्हुनि ते दहशतगर्दी एक्ट तहत FIR दाख़िल कयो वियो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। मोरो मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ सोलंगी असां सां लाइन ते मौजूद आहे। अयाज़, इन हवाले सां कहिड़ा तफ़सीलात आगाह कजो। जी बिल्कुल, मोरो वेझो म्याणीअ में जेको ज़मीन जे मालिकी जे तकरार सां गुज़िरियल ॾींहुं अमीरुल बर सिंध पारां जेको मोरो क़ौमी शाहराह ते 4 कलाक धरणो हयो वियो, जंहिंखे जेको इंतज़ामिया धरणो 4 कलाकनि खां पोइ ख़त्म करायो, जंहिंजो जेको अॼु मोरो तां 70 खां मथे माण्हुनि ख़िलाफ़ दहशतगर्दी FIR दाख़िल कई वई आहे, जंहिंमें अयूब अनवर अयाज़ यासीन समेत ॿिया शामिल आहिनि। दिल्ली मोरो क़ौमी शाहराह ते धरणो 4 कलाक रोड बंद करे छॾियो, जॾहिं सरकार पारां अहिड़े अमल ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो आहे। उन मौक़े ते मोरो जो चवणु आहे त कानून हथ में रखण जे करे मुसाफ़िरनि खे उते परेशान कयो वियो। 4 कलाक ताईं जेको धरणो लॻल हो, उनजे करे जेको मज़कूरा माण्हुनि जे मथां केस दाख़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी अयाज़ तफ़सील खां आगाह करण जे लाइ।